परेशान आहिनि, पंहिंजा बच्चा बुखिया ॾिसी ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। असांजो हुकूमत खां अर्ज़ु मुतालबो आहे त महांगाई ख़तमु करे ग़रीब हारी पौरतनि खे रिलीफ ॾिनो वञे। मुल्क के जेके हलाइनि था उहे हिन महांगाई खे जहाज़ बणाए छॾियो अथऊं। हर रोज़ ईअं उॾाईंदा था वञनि। उनजे ख़िलाफ़ आहियूं असां। ये महांगाई ख़तमु थिए, मज़दूरनि सां इंसाफ़ थिए, हारियुनि सां इंसाफ़ थिए। जेके हारी खेड़नि था, इहे सभु मुल्क जेके हलाइनि था, इहे हारी था हलाइनि, इहे खेड़नि था तॾहिं असां सभु खाऊं था। उन खाइण वारनि जो जिन जी महिनत ऐं मज़दूरी आहे, जेके हक़दार आहिनि उन्हनि खे कोई हक़ नथो मिले। सरकारी गवर्नमेंट जा प्लाट पिया आहिनि, कुझु काफ़ी प्लाट पिया आहिनि, जेके मज़दूर आहिनि हारी उहे बि वेठा आहिनि, जेको आहे सो हिननि ते बिना प्लाटनि जे मसवरनि ते या रेंटनि ते वेठा आहिनि। उनजे करे असां गवर्नमेंट खे ऐं सरहदी वारनि खे, पाकिस्तान जे प्रेसिडेंट खे ऐं सिंध जे को चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे असां अर्ज़ु रखूं था। जीअं त गिहु 350 रुपए किलो थी वियो आहे ऐं मज़दूर जी मज़दूरी 500 रुपया। तव्हां इहो ॿुधायो मज़दूर गिहु वठी वेंदो या अटो या चांवर छा वठी वेंदो? इन जे करे हिन जे ख़िलाफ़ महांगाई ख़तमु थिए, बिल्कुलु ख़तमु थी वञे। गुज़ारो कंहिंजो बि नथो थिए। सरकारी जेको बि सरकारी इदारे वारो जेको बि आहे उहो सिर्फ़ु चाड़ जे कटा मज़दूर कारींदो। आजकल जो हारी और किसान पूरे तबका बहुत परेशान है महंगाई की वजह से। इतना आटा महंगा हो गया। अभी इस शहर जनोमामदगंज में भी 2600 रुपया मन आटे का चल रहा है। अभी एक दिहाड़ी 200-300 रुपया मिलने वाली हारी किसान को कोई उजरत सही नहीं मिलती है। इसकी वजह से फाका कशी का शिकार है। और आज किसान जो है गाँव में बेरोजगार होने की वजह से, महंगाई होने की वजह से खुदकशियाँ कर रहे हैं। ये पोजीशन है अभी। हमारी दिहाड़ी 300 से 350 रुपये। फिर महंगाई बढ़ गई, चीनी महंगी, आटा महंगा, 2 वक्त की सुकून की रोटी नहीं खा सकते। इतनी महंगाई बढ़ गई, कुछ गरीबों को रिलीफ दो, हम मजदूरों को अपना हक दो, कुछ महंगाई कम करो।